कराची में खबर शामिल क्यों था। सुरजानी टाउन थाने ते इंक्रोचमेंट टीम ते थियल हमले जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल किया वियो आहे। मुख्तियारकार ॻोठ आबाद की फरियाद ते 7 सुञातल ऐं 40 अण सुञातलनि ख़िलाफ़ केस दाख़िल किया वियो। केस में अमान, नबी बख्श, बिलावल, शेर अली, बख्श शेर, नदीम ऐं इम्तियाज़ अली के नामज़द किया वियो आहे। लैंड माफिया के हमले में मुख्तियारकार मंगो पीर एजाज़ चांडियो क़त्ल थी वियो हो। तपेदार काज़ी फारूक ऐं ड्राइवर ज़ख्मी थी पिया हुआ। इन जा वधीक तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ कराची के रिपोर्टर हबीब जमाली खां। हबीब, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? सुरजानी टाउन के रोज़ी ॻोठ में कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन दौरान हथियारबंदनि के फायरिंग में मुख्तियारकार मंगो पीर एजाज़ चांडियो जो आहे उहो क़त्ल थी वियो हो ऐं ॿिया जेकी हिकिड़ो तपेदार ऐं ॿियो शावर जो जेको ड्राइवर आहे उहे ज़ख्मी थिया हुआ। उन जो जेको केस आहे उहो दहशतगर्दी एक्ट तहत सुरजानी टाउन थाने दाख़िल कयो वियो। केस मुख्तियारकार मंगो पीर जेको आहे ॻोठाबाद मुख्तियारकार उनके मुदयत में ही केस दाख़िल किया वियो आहे। केस में 7 जवाबदारनि के नामज़द किया वियो ऐं 40 नामालूम जवाबदारनि के जेको आहे केस में शामिल किया वियो आहे। जिन माण्हुनि के जवाबदारनि के जेको आहे केस में नामज़द किया वियो उन में अमान वल्द आरिफ, नबी बख्श वल्द आरिफ, बख्श शेर वल्द अमान, बिलावल वल्द अमान, शेर अली वल्द अमान, नदीम वल्द नबी बख्श, इम्तियाज़ वल्द नबी बख्श शामिल आहिनि। उनके अलावा 40 ॿिया जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे जेको आहे केस में शामिल किया वियो। केस में क़त्ल, इरादे क़त्ल ऐं दहशतगर्दी जा जेके कलम आहिनि उहे शामिल किया विया। रोज़ी ॻोठ में जेको आहे 2 ॾींहं अॻु ई कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो त हुन दौरान हथियारबंदनि फायरिंग कई हुई जंहिंजे नतीजे में मुख्तियारकार मंगो पीर एजाज़ चांडियो मारिजी वियो हो ऐं तपेदार शावर ड्राइवर जेके आहिनि उहे ज़ख्मी थिया हुआ। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जेका जांच आहे उहा कई थी वञे। कुझु शकी जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे हिरासत में वरितो वियो ऐं उन्हनि खां जेको आहे मामले जे हवाले सां वधीक पुछा ॻाछा कई थी वञे। जी।